वार्ड नंबर पहिरियों नूनारी महल आहे। गुज़िरियल 4 ॾींहंनि खां वठी पाणी हिन में बीठो आहे। असां इंतिज़ामिया ॾे बि विया आहियूं पर को बि असांजो तदारुक नथो थिए। वज़ीर आला सैयद मुराद अली शाह साहब जन खे असां अपील था कयूं ऐं लोकल गवर्नमेंट मिनिस्टर खे अपील था कयूं त जल्द खां जल्द हिन जो नोटिस वरितो वञे ऐं DC नौशर फिरोज़ खे अपील था कयूं त हिन जो नोटिस वरितो वञे त जीअं शहर मां बेचैनी ख़तमु थी वञे ऐं हिननि जे करे असांजो शहर ॿुॾो थो वञे पाणीअ में। नाली ठाराए नथा ॾियनि असांजे ॿारनि खे घणी तकलीफ़ आहे। जेके वोट वठी वञनि था वरी वापसि नथा अचनि त को घिटीअ जा माण्हू जहिड़ा आहिनि जा मरी विया आहिनि। 3 ॾींहं अॼु चौथो ॾींहुं पाणीअ खे आहे को बि मेरापुर जो चङो मुड़ुसु न आयो आहे। असांजे घिटीअ में पाणी ॾिसो असांखे रोड नाली ठाराए ॾियो। मुड़ुस मरी विया बच्चा नंढड़ा ॿार काॾे वञनि पंहिंजो स्कूल नथा निकिरी सघनि। भाॼियूं किथां वठी अचूं दुकान खुलियल आहिनि असां भाॼियूं किथां हेॾा लिंट पिया था लुड़नि काकूस नालियूं पुठियां काकूस था कयूं सॼा लुड़नि पिया था। असां निमाज़ूं पढ़ो असांजा लटा पलित था असां काॾे वञूं। भाॼी बचनि खे कोन था ॾियूं अटो कोन था वठी सघूं। असांजा बच्चा बुख ते वेठा परेशान लॻा पिया आहियूं काॾे वञूं। पाणी अॼु चौथों ॾींहुं आहे बीठो आहे। असां राति ॾींहुं बच्चा असांजे अंदरि बुख ते छा चाढ़ियूं। भाॼियूं काॾे वठूं किथां अटो वठूं किथां बाट वठूं। दुकान असांखे वेझा रस्तो न आहे रोड न आहे अॼु टपूं। 17 साल थी रहिया हो काफ़ी ॾींहंनि खां असांजे रोड रस्ता सफ़ा ॿुॾा पिया आहिनि पाणीअ में। इन खां अलावा 17 साल थी विया आहिनि असांजो रोड कॾहिं न ठहियो आहे। जेका गवर्नमेंट आई आहे पैसा खाई हली वई आहे। हिन गवर्नमेंट बि उहो कयो वाइदा करे जेके वाइदा कनि सभु तोड़े करे साॻी तव्हां हालत ॾिसो था पंहिंजी घिटीअ जी असांजे जंहिंजी हालत ख़राबु लॻी आहे। घिटी असांजी न पर पूरे शहर में इहा हालत आहे पर असांजा रोड रस्ता माना नालियूं न ठहियूं आहिनि। महिरबानी करे असांखे रोड रस्ता पंहिंजा ठाराए ॾियनि ऐं जेकी हुकूमत अचे थी उहो महिरबानी हुन अपील था कयूं असांखे घिटी पंहिंजी ठाराए ॾियनि महिरबानी। इहो मेरापुर जे जेको आहे सो पुराणी नादरा वारी घिटी आहे जेकी नूनारी मोहल्ले में वञे पई थी। तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिते जेको हिन घिटीअ में पाणी आहे उहो गुज़िरियल 2-3 ॾींहंनि खां वठी बीठल आहे। इंतिज़ामिया को तहरुक न वरितो आहे। हितां जा जेके शहरी आहिनि दुकानदार आहिनि उहे सभु परेशान आहिनि ऐं हितां अचण वञण लाइ को रस्तो न आहे। जंहिं सबबु ॿार बच्चो या बीमार आहे उनखे छदी तकलीफ़ूं अची रहियूं आहिनि। हिननि एहतिजाज कंदड़नि हुकूमत खां अपील कई आहे त हिन जेको घिटीअ में बीठल पाणी आहे हिनखे जल्द निकाल कयो वञे त जीअं असांजे अच वञण जो रस्तो क्लियर थी सघे।